अल्लाह ताला जो फरमाता वाह साईं वाह। ऐं जॾहिं उन्हनि चयो मके जे काफ़िरनि, मके जे काफ़िरनि अबू जहल वारनि, अल्लाह जेकॾहिं क़ुरान ऐं नबी तुंहिंजे तरफ़ खां हक़ त पोइ असां तुंहिंजे क़ुरान खे तुंहिंजे रसूल खे कोन था मञूं, न मञींदासीं, असां चऊं था तोखे। ॻाल्हायो केर था इहे चवनि मके जा काफ़िर, अल्लाह जेकॾहिं क़ुरान ऐं नबी तुंहिंजो हक़ सच आहे त पोइ असां नथा तुंहिंजे क़ुरान खे मञूं, नथा तुंहिंजे नबीअ खे मञूं, ऐं न वरी मञींदासीं सभु कंहिंखे पंहिंजो दीन प्यारो आहे। हाणे असां ऐलान था कयूं, असां अॼु ताईं इंतज़ार कयोसीं पर तो असांखे कुझु कोन चयो, न को कयो। हाणे असां तोखे चऊं था त असां तुंहिंजे क़ुरान खे तुंहिंजे रसूल खे कोन था मञूं, असांखे मार तबाह कर, आसमान खां पानी न लाहे, पत्थर वसाए, पत्थर असांखे चुट मार। ठीक आहे, जेकॾहिं तूं पत्थर नथो वसाए त अवेतना बिअज़ाबिन अलीम, ॿियो को दर्दनाक अज़ाब कर, असांखे मार, असांखे छॾ न। अल्लाह ताला फरमाए थो पंहिंजे महबूब खे त दिलबर ॾिसे थो छा था चवनि कि हा साईं मां बि ॿुधां थो त चवनि था त असांखे अज़ाब कर। पोइ रब थो फरमाए पियो त साॻो रब आया, साॻो पावर आहे, अॻियनि क़ौमुनि खे तबाह करे छॾियम, हे अज़ाब घुरनि था पर वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम, अल्लाह इन्हनि खे अज़ाब न कंदो। अल्लाह साईं छो? रब तो चवे पियो त व अंत फीहिम, इन्हीअ जे करे जो मुंहिंजो मुहम्मद थो इन्हनि में रहे। ॻाल्हायो अल्लाह अल्लाह उन्हनि खे अज़ाब न कंदो, न छॾे ॾियनि। हे वकील आहिनि, सुबुह जो 50,000 जो कंहिंखो पतो अथनि त उते बि त वञी बातो हणनि न, सच खे कूड़ कनि, कूड़ खे सच कनि, हे हिते कीअं ॻाल्हाईंदा। ख़ुदा तो फरमाए त मां अज़ाब कयां त करे सघां थो पर अल्लाह तव्हांखे अज़ाब न कंदो। मके जा काफ़िर तोड़े तव्हां घुरो था भाई छो? ख़ुदा तो चवे त व अंत फीहिम, मुंहिंजो महबूब तव्हां में तो रहे, अज़ाब कीअं कयां मां। साबित थियो त मके जे काफ़िरनि जे मथां बि जेकॾहिं ख़ुदा अज़ाब न कयो त मुहम्मद जे वसीले सां न कयो। ॿियो जॾहिं रहमत वारे रसूल जी एॾी रहमत आहे जो दुश्मननि जे मथां ख़ुदा अज़ाब नथो करे त हिन मीलाद मल्हाइण वारनि खे कीअं मारींदो, कीअं अज़ाब कंदो। सुभान अल्लाह नथो चवे? हथ मथे खणी करे सुभान अल्लाह जो जवाब ॾे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। एॾे रहमत वारे रसूल जो मीलाद मल्हायो अथव जो लखे करोड़े तव्हांखे मुबारकूं हुजनि। रहमत वारे रसूल जी विलादत बा सआदत बि सुभान अल्लाह आहे। तुंहिंजो बि ॼमण दुनिया ते थियो, मदीने वारे साईं जो ॼमण बि दुनिया जे तख़्ते ते थियो। तूं असां ॼावासीं माउ जे पेट मां। ॻाल्हायो ॻाल्हायो, ग़लत त न आहियां? ओड़े पाड़े जी निंड फिटायव, रण मथे रण, मगर महबूब जी अमर थी चवे पई त जेॾी महिल जो मुंहिंजे बचड़े जी विलादत थी त मुंहिंजो बचड़ो रुनो न। अल्लाह महबूब जी अमर थी चवे पई त मूंखे शक शुबो पियो त अल्लाह ख़ैर करे, अलाए कहिड़े क़िस्म जो बचड़ो ॼाओ आहे जो रूहे ई नथो। हीअं जो कंधड़ो वराए ॾिसां त मुंहिंजे पुनल पुट जो सिर सजदे में आहे।
है सिर पात सजदे में आ तो उते भी तो रब के अर्ज करे तो मुझा मौला मुझे गुनाहगार उम्मत जी भारत हुजई जह वक्त में जो महबूब रब के इहो अर्ज कयो तो वरी हाणे अल्लाह तो मलाइकन खे चवे त इशहदू या मलाइकती इन हबीबी ला यनसा उम्मतहू इंदल विलादती फकैफ यनसाहा इला यौमिल क़ियामा। मलाइको गंद नबियन जो भी जमन ॾिठो अथव मुंहिंजे हबीब जो भी त जमन ॾिसो ओ जेको जमन जे वक़्त में पंहिंजे गुनाहगार उम्मत खे नथो विसारे मलाइको तव्हां गवाह हुजो त क़यामत में कीअं विसारी दुने। ॻाल्हायो त सही, ॻाल्हायो त सही। आशिर तो चवे पे पे यू बिस्मिल्लाह जवा मुझा जी युवाए जानब मुझा आई हर मोमिन जा पूरा था मतलब तो के असाने मोकले ही रहम कयो वा रब न त काॾे असां को झड़ा ऐं काॾे तुंहिंजा कुर्ब अचे पिरी अन लभ मिले गुलाम नबी गरीब हाणे महबूब जी अमर थी चवे त मां इहो अॻ में अरेंजमेंट माना बंदोबस्त करे छॾियो हो कहिड़ो जेको नंढड़े ॿार जो थींदो आहे छो त अबो मुहम्मद खे कोन हो अॻ में फौत थी वियो हो महबूब मुंहिंजे पेट मुबारक में हो ससु मूंखे कान हुई निणान मूंखे कान हुई अकेली मुहम्मद जे घर में हुयसि कपड़ा तैयार करे रखी छॾियमि मता उन्हीअ महल तकड़ में ख़बर न पवे त वरी छुरी जैसा है दुन कटबो आहे नालो उहा भी हथ करे रखी छॾियमि कंगो भी वरी ॾियण वारो उहो भी हथ हिकिड़ो करे रखी छॾियमि तेल जो ज़रो भी शीशीअ में रखी करे उहो भी जाड़े में रखी छॾियमि जेको भी बचड़े जो बंदोबस्त थींदो आहे करणो हाणे जेॾी महिल जो इरादो कयोसीं त बचड़े खे विंजारजे कपड़ा पारायूं सुरमो पारायूं सींगार करायूं छो त 5 मिंटनि खां पोइ मूंखे देह मुबारकूं ॾियण ईंदो महबूब जी अमर थी चवे त अञा इहो इरादो कयुमि त मूंखे कुदरती आवाज़ आयो त आमना इहे कपड़ा पंहिंजा खण तेल पंहिंजा खण फणियूं पंहिंजूं खण सुरमा पंहिंजा खणो अल्लाह महबूब जी अमर थी चवे त हीअं जो कंदड़ो वराए ॾिसां त अल्लाह जे तरफ़ ॾो सींगारियल विहतल सुहतल दोशे मुबारक ते मोहरे नबूवत जो सर्टिफिकेट लॻल जुल्फ मुबारक सींगारियल विच ते सींध मुबारक निकतल अखियुनि में कुदरती कजल पयल खुद मदीने वारे वार पाण फरमायो आहे त मां बुलित नज़ीफन ॼाओ हुयुसि त मां अमर जे पेट मां पाक ऐं साफ़ ॼाओ हुयुसि बुलित मकतू सुरतन अमर जे पेट मां ॼाओ हुई त मुंहिंजो दुन नालो कटल हो बुलित मखतूनन मां ॼाओ हुयुसि त मुंहिंजे सुन्नत तुहर थियल हो उघड़ जे मथां कुदरती कपिड़ो पयल हो ॻाल्हायो खुदा जे तरफ़ खां अहिड़ो त सींगारियल महबूब जो अखियुनि में वरी अहिड़ो त कुदरती कजल रब पातो जेको क़यामत ताईं न निकिरे न त ज़माने जा कजल सुरमा सुबुह जो पाइबा शाम जो निकिरी वेंदा शाम जो पाइबा सुबुह जो निकिरी वेंदा सुभान अल्लाह वरी महबूब जे लबनि खे लाली बि कुदरती लॻल है आशिक़ दाह कई चवे थो त पान सुर्खी अखा सवा लाल लब महबूब जा पान सुर्खी अखा सवा लाल लब महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिसो बे अदब महबूब जा पान सुर्खी अखा सवा लाल लब महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिसो बे अदब महबूब जा पान सुर्खी अखा सवा है मोहम्मद तू ममलो हम सरिया में हल्फ थई मोहम्मद तू ममलो हम
सरीअ में हैफ़ थई हिकु लक़ब तुंहिंजो लहाबी लख लक़ब महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिसो बे अदब महबूब जा पान सुर्खीअ खां सवा लाल लब महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिसो बे अदब महबूब जा पान सुर्खीअ खां सवा है भागवारन ऐन भागन जी न तहदी भेटया भागवारन ऐन भागन जी न तहदी भेटया छो जो तुझे पियो ॾाॾे खबद हसब नसब महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिसो बे अदब महबूब जा पान सुर्खीअ खां सवा लाल लब महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिसो बे अदब महबूब जा पान सुर्खीअ खां सवा सूह में सुहिणे खजो को बि सुहिणो कोन सूह में सुहिणे खजो को बि सुहिणो कोन छो जो पंहिंजा हथ फरमाइया पंहिंजा हथ फरमाइया हथ पाकर हथ महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिसो बे अदब महबूब जा पान सुर्खीअ खां सवा है पंहिंजे मर्ज़ीअ ते खुदा मखलूक जा चेहरा चिटिया पंहिंजे मर्ज़ीअ ते खुदा मखलूक जा चेहरा चिटिया संदसि मर्ज़ीअ मुताबिक़ वसफ़ सफ़ महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिसो बे अदब महबूब जा पान सुर्खीअ खां सवा लाल लब महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिसो बे अदब महबूब जा पान सुर्खीअ खां सवा है जो अधो अध जल्द सिजो ओलह खां वापस आइयो जो अधो अध जल्द सिजो ओलह खां वापस आइयो मोजज़ाए बई ॾिठा सारे अरब महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिसो बे अदब महबूब जा पान सुर्खीअ खां सवा है तू बि हिकिड़ी रात चंड जो लाहिको चौथो हिसो तू भी हिकिड़ी रात चंड जो लाहिको चौथो हिसो आकर देखार अॼु के कम अजब महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिसो बे अदब महबूब जा पान सुर्खीअ खां सवा है सुभान अल्लाह जी था वॾा बेक़दर हो इल्म में आही दरो
पर अकुल जो को नहीं डरो, इल्म में आई डरो, पर अकुल जो को नहीं डरो, हिन महेश्वर जे मथो थी लख कुर्ब महबूब जा, तू त पंहिंजो बूथ ॾिसो दे अदब महबूब जा, पान सुरखी अखा सवाह लाल लब महबूब जा, तू त पंहिंजो बूथ ॾिसो दे अदब महबूब जा, पान सुरखी अखा सवाह बुरा मुफ्ती है बाबा मां थकिजी पियो हा, मां को ठीको खे वाजा भलाए थो, मां 1.5 कलाक पोणा 2 कलाक वाइद पियो हा। अरे भाई तो आहे पर हाणे मां चलो अरे अञा हिकिड़ी आयत ॿुधायांव थो। हलो साईं माण्हू मोकिले साईं। हा इश्क सां ॿुधंदव वाइदो अल्लाह ताला तो फरमा लगा आदम मिन रब्बिही कलमातिन फताब अलैहि इन्नहु हुवत-तव्वाबुर रहीम। सुभान अल्लाह। ओ हाणे दिल खे तसल्ली थी जो मौलवी जड़े जवान चयो तो सुभान अल्लाह, हाणे सभिनी खे मुंहिंजी तकरीर वणी। वाह साईं वाह, सही आती पखे जा असर ही कौन सके बभर पैदा बरन बाबा सागे इश्क जा आला थी कुरान जो कसम ॿुधाई न। मेरे ख्याल आहे अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो त छा आदम पंहिंजे पालण हार खां कुझु कलमा सिखी वरता, वो अल्लाह आदम जी तौबह कबूल कई। बेशक अल्लाह घणो तौबह कबूल कंदड़ बाजारो आहे। शाबाश। वरी ॿुधो, वो आदम अलैहिस्सलाम पंहिंजे रब खां कुझु कलमा सिखी वरता, जन जे चवण सां अल्लाह आदम जी तौबह कबूल कई। बेशक अल्लाह घणो तौबह कबूल कंदड़ बाजारो आहे। उहे कहिड़ा कलमा जेके आदम अल्लाह को सिखी वरता? थोड़ू मुला को पुछंदे त उहो ठोड़ खे खणी करे चवंदो त हा हा जो चोट मां जो मां थो ॿुधायांव बाबा ॿुधाए। चवंदो त कहिड़ा उहे कलमा जेके आदम अल्लाह को सिखी वरता? चई त इहे सिखी वरता आहिनि त रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन मिनल खासिरीन। ये कलमा जो आदम चया त अल्लाह तौबह कबूल कयसि। बेशक तेरे ख्याल आए अग में त हे मुंहिंजा लफ़्ज़ ॿुधो। आदम अलैहिस्सलाम तो वागुरु न हो जो को खून करे अचे सवड़ पाए सुम्ही पवे। छा हेड़े का ॻाल्हि कान्हे फतवा जे ॼाणे 2 लख रुपया वञी जज खे ॾींदुसि खीसे में विझंदुमि त चवंदो हलड़े तूं आज़ाद आहे, तूं बेॾो हीअ तस्करीअ जो पोटो आहे। वकील चवंदो त मूंखे 2 लख रुपयनि जा केस अहिड़ो तो लड़ी जाए जो असली बस मथे उॾराईंदो मां त बाबा अलाह वारो आहे। नथा ॻाल्हाइनि।
तो वठ वठ मानन को पैसा तो हक के सच कर, कूड़ के सच कर, सच के कूड़ कर, बर्त खबर पवंदई। वकील हुजे तो मोहम्मद जहिड़ो हुजे। आशिक तो चवा त तुसा कचहरी हक दी बैठी हो, इथा झूठ न कोई दलील होवे, उथा कम नहीं को सिफारिशां दा भावे मूसा भावे कलील होवे। जहिंदा फैसला अर्शा ते हो जावे, उहदी मोड़ न कोई अपील होवे, पर रफीक मुकदमा वो क्यों हारे जिहदे पासे मोहम्मद वकील होवे। निजाम मुस्तफा अचे, कुरानी कानून पाकिस्तान में अचे तो पोइ तुंहिंजो सूट ठाहे फाड़ींदासीं। तॾहिं त तव्हां मुलनि खे मौलवियुनि खे नथा अॻिते अचण ॾियो। ईअं न हो आदम जो को चोर चोरी कचे में अंदर ॿधी पई भाॻो क़ुरान तर ते खयूं बीठो वा। चवे बाबा भला भलन दे ईंदा आहिनि, हल जेको हूंदो थी ॾिसी रहंदासीं, हल। आदम अलैहिस्सलाम ईअं न हो। अरे जेड़ी महिल साहब पइजी वई अल्लाह जे दोस्त खां पाण श्रीलंका में वञी निकितो, ॾाढी हवा जिते में वञी निकिती। ख़ुदा जे ज़ात जो कसम आहे, हिन क़ुरान ते हथ रखी थो ॻाल्हि कया है। दर्जन आलमनि जा वेठा आहिनि स्टेज ते, त 300 सालनि में आदम अलैहिस्सलाम मुंहं ते आसमान ॾे करे न ॾिठो हो। ईअं पिए चवे त सूह विञायमि सूमिरा, मुंहिंजो मेरो मुंहुं थियो वञण तित पयो जिते हलनि नाहे हुस्नरी। सच बुधाया है ना, त या रब्बना ज़लमना अनफुसना व लम तग़फिर लना। परे ॾींहं खां वठी घुरंदो पे रहियो। इहा दुआ घुरंदे घुरंदे ॾाढे आदम अलैहिस्सलाम खे 50 साल गुज़री वियो, 100 साल गुज़री वियो, 150 साल गुज़री वियो, 200 साल गुज़रिया, 250 साल गुज़रिया, 300 साल गुज़री वियसि। अल्लाह ताला ऐसी तौबा कबूल न थी थे। असली हकीकत ही हुई, हथ मथे करी सुभान अल्लाह चओ त पोइ ॿुधाया। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जॾहिं अल्लाह ताला पैदा करे जन्नत में रहायो हो न, काके थोरो ॾाढा ॻाल्हि जन्नत में तो रहे पियो। जेड़ी महिल जो सिर मुबारक सजदे खां मथे खणी ॾिठो हई त जन्नत जे दीवारनि जे मथां, दरनि जे मथां, रोशनदाननि जे मथां, कबटनि जे मथां, मलाइकनि जे नूरी निराणनि जे मथां, हूरनि जे सोच वारनि सीधनि जे मथां, अर्श जे पायनि जे मथां, तूबा जे पन जे मथां, जाने जो आदम अलैहिस्सलाम नज़र पियो करे त मक़तूलन बिस्मिल्लाह इस्म मुहम्मद, अल्लाह जे नाले सां गॾु मुहम्मद जो नालो लिखियो पियो आहे। सुभान अल्लाह। या तव्हां खे हे ज़ालिम हिते जा ॻाल्हियूं इहे ॿुधाईंदा। आदम अलैहिस्सलाम चयो, हिन मारे ॾिसो था हलाए न, गाॾी ॾे था ॾिसो, न वञो हज़रत आदम अलैहिस्सलाम चयो, हे मोहम्मद केरु आहे? आदम अलैहिस्सलाम चयो त हे मोहम्मद केरु आहे? अल्लाह को पुछा। हाणे आदम अलैहिस्सलाम तो चवे त मुंहिंजा मौला जी आदम हादा मोहम्मद मन हुआ, महिरबानी करे मूंखे ॿुधाए त हे मोहम्मद केरु आहे जंहिंजो नालो पंहिंजे नाले सां लिखी छॾियो थी। जिब्रील जो नालो पंहिंजे नाले सां न लिखराई हुई, इज़राइल इसराफील मीकाइल जो नालो पंहिंजे नाले सां न लिखराई। हादा मोहम्मद मन हुआ, मुंहिंजा मौला मूंखे ॿुधाए त हे मोहम्मद केरु आहे जंहिंजो नालो पंहिंजे नाले सां लिखराए छॾियो थी। त कुदरती आवाज़ थो अचे सघो त हादा वलदुक, इहो तुंहिंजो पुटु आहे, मुंहिंजो पुटु। हा आदम इहो तुंहिंजो पुटु आहे। चई ते पोइ मां शादी न कई आहे, ॼम मौत न थियो आहे। वाह जो मुंहिंजो पुटु आहे, जो पीउ खां अॻ में पुटु हुजे।
तो वरी कुदरत आवाज़ सोचे सघो त इहो तुंहिंजो ॼाओ आहे, तुंहिंजो वलद आहे, तुंहिंजो पुटु आहे, पर अहिड़ो तुंहिंजो पुटु आहे जो लौला ख़लक़्तुक जेकॾहिं मां इन्हीअ खे पैदा न कया त तो पीउ खे ई पैदा न कया। साबत पइजी वई। हाणे 300 साल गुज़री वियसि। घणा? 300 साल गुज़री वियसि। इहो हलंदो थो वचे, रुवंदो थो वचे, ॻोढ़ा ॻाढ़ींदो थो वचे। 300 साल गुज़री विया। रब ॻाल्हाए थी नथो। अरफात जे मैदान में पहुतो आहे। थी ते हिन में ॻाल्हि अचे हाणे हेॾे ॾिस माॾे पंहिंजो पाण खे तो आदम चवे त आदम आदम जीउ जॾहिं तोखे अलाह पैदा करे जन्नत में रहायो हो त जन्नत जे दीवारनि जे मथां, तरनि जे मथां, रोशनदाननि जे मथां, मलाइकनि जे निरड़नि जे मथां, हूरनि गिलमाननि जे सीननि जे मथां, अर्श जे पायनि जे मथां जाॾे जो नज़र करे ॾिठो हुई त मक्तूनम बिस्मिल्लाह इस्म मुहम्मद ने अल्लाह जे नाले सां गॾु मुहम्मद अरबीअ जो नालो लिखल हो। पोइ तो रब खे न चयो त हादा मुहम्मद मन हुआ। मुंहिंजा मौलामा खे ॿुधाए त हे मुहम्मद तेरा जो रब जो आवाज़ थियो हुई त हादा वलदुक, इहो तुंहिंजो पुटु आहे। लौला लमा ख़लक़्तुक, इन्हीअ खे पैदा न कया त तो पीउ के पैदा न कया। आदम चइबो इहो एॾो त मुंहिंजो पुटु प्यारो आहे, रब खे पंहिंजे नाले सां गॾु मुहम्मद जो नालो लिखायो अथई। हाणे 300 साल रुलासे, ॻोढ़ा ॻाढ़ियासे, रब परचे कोन थो हली या त अॼु इन्हीअ पंहिंजे पुट जो नालो ॿेड़ वठी त रब ॾे हलूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। शेर चयो आहे हिकिड़े आशिक़, कल्ह तो ॾींहुं यादि कयो अथमि, पढ़ांसि थो मन यादि अचे वञे। चवे थो त वाओ वसीले खां सवा, वाओ वसीले खां सवा नथो चरखो को बि चले। मालिक जे मदनी वंडे पियो नगर न्याज हले। हाय पुजई हिकु तूं रुगो ॿेली पाण वियो ही पले। मूं वांगे मखे सर चवे तूं बि झोल ॾिसी हा झले। पर तुंहिंजो नाहे मुंहिंजो आ वक़्तु अॼु भले भले। रूह न जंहिंजो रले सो रलबो कीअं रसूल सां। या रसूल अल्लाह, सुभान अल्लाह। भेद बादारा वाह सही वाह। मेरे ख्याल आहे जो बि न सॼो पंहिंजो किलो न कजो न, सदा जो काथो जो महिमान आयल आहे हिनखे वेही ॿुधजो। केॾो वीचारो सफ़र करे आयो पंजाब खां। असां अॻ में मौलवी साहब जो वारो रखियो होसीं। महिमान आहे भली अचे 2 कलाक 3 कलाक ॻाल्हाए। ख़ुदा जो कसम मां साईं खे चयो मां सुम्ही कयां थो, निंड मां 1 बजे उथारिजांइ, पोइ मां पढ़ाई जमात सां मोह ॾींदुसि। पर हाणे साईं जी गाॾी लेट थी वई, जॾहिं पहुचे पोइ साईं जमात सां मुंहुं ॾियणो पियो न बाबा। आदम हली आ त अॼु इन पंहिंजे प्यारे पुट मुहम्मद जो नालो त मेड़ वठी अल्लाह ॾे हलूं। हाणे हथ खणी तो दुआ घुरे त अल्लाहुम्मा इरहम बिहादल वलद अला हादल वालिदे। मुंहिंजा मौला 300 साल ॾिनो मां, मुंहिंजा ॻोढ़ा साहब न पिया, मूंसां ॻाल्हाई नथो, मूंखे मुबारक नथो ॾे, मूंखे माफ़ी नथो ॾे। हाणे 300 सालनि खां बाद में पंहिंजे पुट मुहम्मद जो नालो मेड़ वठी थो अचां। जेकॾहिं मुंहिंजो इहो पुटु तोखे प्यारो आहे त इन्हीअ पुट जे सदके मां बाबे खे माफ़ी ॾे। कुदरती आवाज़ तो बचे सुपियो त या आदम लो तशफ़अत इलैना बिमुहम्मदिन फी अहल समावात वल अर्द लशफ़अनाक। अल्लाह ताईं तो फरमाए सघो त आदम 300 साल काॾे वेहे।
मां तोखे 300 साल रुवारिया ई न हा पर ॾींहुं जे कॾहिं यार मोहम्मद जो नालो मां मेरे वठी अचे हा त एतिरी तकलीफ़ ई न ॾिसे हा पर 300 सालनि खां पोइ अहिड़े दिलबर जो नालो मां मेरे वठी आयो आहे माफ़ी रुगो पंहिंजे लाइ घुरियई मूंखे कसम आहे पंहिंजे इज़त ऐं जलाल जो ईअं चवे हा त मौला जेके ज़मीननि आसमाननि में तुंहिंजा गुनहगार बाला अॼु मोहम्मद जे नाले जे सदके सभिनी खे माफ़ी ॾे त रब तो फरमातो त क़यामत जे ॾिहाड़े मीज़ान न रखराया हा तराज़ी न रखराया हा कंहिंजूं नेकियूं बदियूं बदल न कराया हा मुस्लमाननि खे गॾु काफ़िरनि सां बि जन्नत में उमारे छॾिया हा दिसड़े महबूब जी रहमत ओ बेअदब न थी गुस्ताख न थी पंहिंजी कई कमाई न विञाए सब कुछ तोखे इन्हीअ महबूब जे वसीले इन्हीअ जे दरवाज़े तां मिलियो आहे कलमो इन्हीअ दरवाज़े तो मिली क़ुरान इन्हीअ दरवाज़े तो मिली हज इन्हीअ दरवाज़े तो मिली उमरा इन्हीअ दरवाज़े तो मिली काबो इन्हीअ जो सदको मिली अरे पर रब रहमान इन्हीअ जे सदके मिली बि कहिड़ी शइ आहे जेका मुस्तफ़ा जे दरवाज़े तो तोखे न मिली आहे शुक्र थियो असां बि सॼो महीनो हलियासीं अॼु ॿीं जी रात आहे यूरोपीय सानी महीनो ॾिसजी वियो अथव हला शुक्र अल्लाह जो तव्हां प्यारी जमायत जो ज़ियारत थी अहिड़े बहाने सां ऐं इहे लफ़्ज़ चवणा था पवनि त दुश्मन बि कुंड पासे में सियाजी बणिजी आया हूंदा सुसु पुसु करे चवंदा हूंदा अबू जहल वांगर नागर कननि में कोशिशूं वॾियूं कयूंसीं पर हिननि खां त रसूल जो इश्क कढी कोन सघियासीं हाय हाय मुबारक हुजेव जो एॾे भाउ सां मुंहुं ॾेई वेठा आहियो पंहिंजे यार सां सचा लॻा वेठा आहियो नातो जे महबूब सां न ठाहियो अथव त निमान हमद जे झंडे जे हेठि बि क़यामत जे ॾिहाड़े तव्हां ई हूंदव अल्लाह तबारक व तआला असांजे हज़रत मौलाना गुलाम हुसैन सिकंदरी साहब जे सिर वक़्त जो ख़ैर फरमाइस जमायत जो ख़ैर फरमाइस पंहिंजा बचड़ा अल्लाह साईं गुलाम मुस्तफ़ा गुलाम मोहम्मद पंहिंजारी बख़्शे ॾेसि असांजो वार वार दुआऊं थो करेसि वधीक रोज़े वारे जी निगाहे करम अथसि अल्लाह ताला सारी जमायत जे दिलनि जूं नेक मुरादूं हबीब जे सदके पूरियूं करणु फरमाए व आख़िर दावाना अनिल